बंदोबस्तु थियल आहे। नेकाल कीअं पियो पाणी तेज़ीअ सां वहे बैक करे कोशिशि कयां थो तव्हांखे शदाबपुर घुमाइण छा कंडीशन आहे ऐं बरसाति पवण खां पोइ रोडनि ऐं रस्तनि जी कहिड़ी पोज़ीशन आहे, तव्हांखे घुमाइण केॾी बहितरीनु पाणी जो नेकाल जो बंदोबस्तु कयो वियो आहे। दुआ कयो त असीं सही सलामत प्रेस क्लब पहुचूं। मूंखे नथो लॻे त हिन छोरे ड्राइविंग तां आऊं पहुचां ऐं सही सलामत, किथे बि ज़लील कंदो ऐं पाणीअ में धिकणी पवंदी गाॾी। बहरहाल अलाह ख़ैरु कंदो, दुआ कयो। माण्हू कोन ॾिसंदा, कैमरा बंदि करे ॾींदुसि, का ॻाल्हि कान्हे। नाज़रीन शदाबपुर आहे जेको ॾिसो पिया ऐं माशाअल्लाह मिसकुल चेयरमैन साहब जूं कावशूं आहिनि जेको शदाबपुर में VIP करे छॾियो अथनि। असां बची वियासीं, शुकुरु कयूं। हाणे वरी गाॾी धिके कढूं था, कोशिशि कयूं था त धिके